नाज़रीन असीं हिन वक़्तु कोट ॾीजी जे किले ते मौजूदु आहियूं। अचो त तव्हांखे कोट ॾीजी जो किले जो सैर करायूं। जी नाज़रीन जी त इहा पहिरीं गेट आहे हिन जी कोट ॾीजी किले जी, जेका असां अंदरि एंट्री थींदासीं जंहिंमां। ऐं नंढड़ी दरवाज़ो तव्हां ॾिसी रहिया हो, बिल्कुलु नंढो दरवाज़ो आहे, हिते निकिरी करे हेठि वञिणो पवंदो। जी नाज़रीन हे किले जो मुकमल नक्शो आहे जेको अव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं। जी नाज़रीन जी त इहा गेट नंबर 2 आहे। अञा हिन खां पोइ हिकु ॿी गेट बि आहे जेका असांखे पार करे मथे चढ़ी वञिणो पवंदो। हीअ दोस्त 2 वेठा आहिनि ऐं ॿियो त हिते को माण्हू ज़ाहिर कोन्हे। कोट ॾीजी किले जे अधु मंदर ते पहुता आहियूं, पर वठिजी विया आहियूं। कुझु साह पढ़ण खां पोइ दोस्तनि सां वीचार कयूं, अचो त थोरो घणो संगत सां कयूं। ऐं तव्हां कोट ॾीजी जो किलो त अञा घुमियो कोन्हे मुकमल, पर जेतिरो तव्हां घुमियो आहे हिन में छा महसूसु थियो आहे? हिकिड़ो पुराणो यादगार तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं नादर नमूनो शाहकार नमूनो हिकिड़ो पुराणे दौर यादावत। हवा बहितरीन लॻे थी पई, महसूसु ईअं थो थिए त ॼणो बसि थकावट जो ई थोरो महसूसु थिए त अञा चाढ़ियूं अलाए केतिरियूं चढ़णियूं पवंदियूं। जी त इहा टीं ऐं आख़िरी गेट आहे जेका आख़िरी मंज़िल ते पहुचाइण लाइ इहा टीं गेट आहे। उन खां पोइ हिते हिकिड़ो मौजूदु आहे नौजवान जेको हितां जी तारीख़ ॿुधाईंदो। हलो साईं तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो दिलसार। कैमरा में ॾिसो। दिलसार अली। पाण चांडियो। किथां जा? मीरवाज जो। तव्हां हिते कीअं वेठा आहियो? हिते असां वेठा आहियूं माना हिते पाण गाइड रहूं असां हिते। गाइडलाइन ॾिजो। हा असांखे गाइडलाइन ॾियो त कॾहिं खां किलो शुरू थियो, कॾहिं ठहणु शुरू हुनजो थियो वीचार? 1 किलो ठहियो। हे पुराणे दौर ठहियल आहे माना सॼो। सन यादि थी? असां वॾनि खां पुछियोसीं माना ईअं ॾिठो ठहियल आहे। हा वॾनि छा ॿुधायो तोखे? चई असां जीअं ॾिठो हुओ माना ईअं जीअं ठहियल आहे माना। तोखे घणा साल थिया हिते ईंदे? मूंखे इलाही साल थियो माना हिते जीअं मज़दूर जो कमु कंदा हुआ न हिते किले में, त बि हिते माण्हू ॿुधाईंदो असां। छा ॿुधाईंदो? ॿुधाए असांखे बि। हिते माना अहिड़ी शयूं बादशाह जो महल आहे, तख़्त आहे, जेल, उमिरि क़ैद, सदा ते इहो ॾींदा माना जेल आहे सॼो माना अहिड़ी शयूं बादशाह तख़्त आहे माना अहिड़ी शयूं बंदि करे। ऐं ॿियो वॾे फांसी घाट आहे मीरनि जो, जिते माना फांसी ॾींदा माना भले घर वारा लका ॾिसनि माना। हीअ छा आहे? हीअ किचन आहे मानी पचा हवेली बादशाह जी। इहा बादशाह जी हवेली हुई? हा। अच्छा किचन कहिड़ी आहे? अचो नज़र अचे। हीअ किचन आहे माना। हीअ किचन हुई? हा हाणे भॼी पई आहे, हिनखे नथा ठाराए सघनि ऐं हिनखे ठाराइनि हाणे जो हाणे माना हिनखे अहिड़ियूं शयूं माना ठाराईंदी बि गवर्नमेंट ई माना हिनखे ताउन करे त ठाराए हिनखे माना चङी तरह। हीअ बादशाह जी हवेली आहे, मीर अली नवाब खान तालपुर जी आहे। ऐं हिनखे माना हिनखे थोरो ठाराईंदा अचनि माना हीअ हाणे ख़तमु थी वई आहे, हिनखे ठाराईंदा अचनि। जी नाज़रीन जी त तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ मीर अली नवाब खान तालपुर जी हवेली आहे जेका ज़बून हाल थींदी वञे पई रोज़ानो रोज़। को बि हिते मरमती कमु ॾिसण में नथो अचे, ज़बूनी हालत में नज़र अची रहियो आहे।
तख़्तगाह हे बादशाह जो तख़्त आहे हिते फ़ैसिलो कंदो पाण बादशाह अवां माना हेठि वेठी हूंदी त पाण हिते फ़ैसिलो कंदो माना हे बि पूरो थी वियो आहे माना हे बि ख़तमु थी वियो आहे हिनखे नथा ठाराए सघनि नाज़रीन जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं तख़्तगाह ते जेको टे पासे हिसे में वाली रियासत लाइ पथर सां हिकु सुहिणो चिबतरू ठाहियो वियो हो जंहिंखे तख़्तगाह कोहींदा हुआ हिते वक़्त जो हाकिम ख़ासि मौक़नि ते दरबार लॻाईंदो हो ऐं अहकामात जारी कंदो हो वक़्त जे माहिर सिंह तराशनि हिन तख़्तगाह खे ॾाढो ख़ूबसूरत ठाहियो हो जेको हिन वक़्तु ज़बूनी हाल में अची वियो आहे उहा ॾिसी रहिया आहियो जंहिंजी छत में करियो बिज़ार थियणु लॻो आहे नाज़रीन जिते फांसी घाट आहे जिते कैदियुनि खे फांसी ॾिनी वेंदी हुई इहा उहा जॻह आहे फांसी घाट ऐं उन खां अलावा ही गोदाम आहिनि अन जा जिते अनो रखंदा हुआ ऐं जिते अनो रखियो वेंदो हुयो इहे उन जा गोदाम आहिनि जी नाज़रीन जिते ये गेट जेल जी आहे ये पुराणो क़दीमी जेल जिते ॾुआरनि खे क़ैद कयो वेंदो हो चढ़िया था छा आहे हे जेल आहे जेल आहे अच्छा हिते माण्हू कैद कंदा आहिनि कैदियुनि खे जेके बची वारा बचंदा न त सॼी उमिरि मरी वेंदा मोल न कंदा माना अच्छा माना हे जेल आहे ऊंधे कोठड़ी इहा आहे न अच्छा मशहूरु ऊंधे कोठी माना हा माना मथां काल कोठड़ी इहा आहे हितो मथां छा ॾींदा हितो रोटी ॾींदा माना खाधो पीतो अच्छा हितां मानी ॾिनी वेंदी हुई हा माना हितो ॾींदा माना खाईंदा वेंदा माना वठंदा वेंदा हिते सैद लाल बादशाह जी मज़ार आहे जंहिंजो अव्हांखे गुंबद ॾेखारे रहिया आहियूं तव्हां किथां आया आहियो असां सखर मां आया आहियूं साईं अच्छा तव्हांजो नालो मेहताब अली कुरैशी तव्हां कोडी जो किलो घुमी तव्हांखे मज़ो आयो या न आयो मज़ो इलाही आयो लेकिन हिते पाणी जी कमी आहे बाथरूम जी किलत लॻी पई आहे पाणी मिले बि थो त ॿाहिरां वठिणो थो पए उहो ई पाणी साफ़ न आहे अलाए किथां भरे था ॾियनि मज़ो अचे थो पंहिंजी जॻह ते लेकिन हिते पाणी खाधे पीते वग़ैरह ॾाढी किलत तव्हांजी तारीख़ी मां घुमी करे छा महसूसु कयो पंहिंजे सिंध खे फ़ख़्रु महसूसु कयो सिंध माशाअल्लाह जीअं त नौजवान तमामु बहितरीनु पंहिंजे ख़्याल में इज़हार कयो त तव्हां किथां आया आहियो जी मां पंहिंजे भाउ खां आहियां पंहिंजे दोस्तनि अच्छा तव्हांखे मज़ो आयो बि त न हुयो ऐं
ऐं मज़ो बि न हुयो, पाणी बि अलाए किथां किनो भरे था ॾियनि। अच्छा मां तव्हां इहे शिकायतूं आहिनि, इहे शिकायतूं हल कोई पोइ तव्हां रोज़ानो ईंदो पिया? दादा तव्हां किथां आया हो? सखर ज़िले तालुके पनुआ के सखर ज़िले पनुआ के तालुके खां आया आहियां। तव्हां हे तारीख़ी माग घुमी करे छा महसूसु कयो आहे? सर तारीख़ी माग घुमण खां पोइ जीअं त असांजे सिंध जूं माना तारीख़ी जायूं मशहूरु जायूं सिर्फ़ु अफ़सोस थो थिए त अहिड़ियूं शयूं अॼु वीरान पियूं आहिनि, हुकूमत जी लापरवाही आहे ऐं सहूलियत का बि जीअं त हिते मौजूदु न आहे। हिते घुमण फिरण में ॾाढी असां इंजॉय कई आहे। बहरहाल हिकिड़ी शइ खे ॾिसी अफ़सोस थो थिए त हिननि शयुनि खे वीरान कयो आहे, हिननि जी सुजागी न आहे, हिन जी संभाल न आहे। असांजी कोशिशि इहा ई आहे, हुकूमत सां अर्ज़ु इहो ई आहे त महिरबानी करे हिननि शयुनि खे रुझाव कयो वञे, हिननि जी मरमत कई वञे। तव्हांजो नालो? साईं गुलाम हैदर। अच्छा तव्हां तारीख़ी माग घुमी करे छा महसूसु कयो आहे? साईं बसि ॿ टे दरवाज़ा गुज़री आया आहियूं त हिते का शइ कान्हे का, न पाणी जी सहूलियत आहे, न वरी हिते को अहिड़ो इंतिज़ामु आहे जेको आवाम खे ॾिनो वञे। बसि हिते हाणे इन करे बि कोट पूरो थियण ते आहे। हे वरी हिकिड़ी सिरत सफ़ा जो मंज़रु आहे जेको आवाम परे परे खां पूरी सिंध कंदो, छा पूरे पाकिस्तान में अचे थो। हिन जे करे उनजे लाइ कुझु न कुझु सरकारी सतह ते इंतिज़ाम हुजणु ज़रूरी आहे। असां इहो मुतालबो कयूं था त असांजे इन जेको पाकिस्तान जो आवाम आहे, हे वॾी शहनशाही कोट मीरनि जी हुकूमत हुई, मीर पाण हुकुमरान आहे, पर हाणे अॼु ख़ुदा जो कारनामो आहे। कॾहिं को ग़रीब, कॾहिं को मिसकिन, कॾहिं को बादशाह या ख़ुदा जो कारनामो, पर असां हुकूमत सां मुतालबो कयूं था त आवाम जे लाइ कुझु न कुझु इंतिज़ाम कयो वञे। वॾी महिरबानी। तव्हांखे हिते पुॼण में कहिड़ी कहिड़ी मुश्किलातूं नज़र पेश आयूं? फ़िलहाल त काई मुश्किलात न सवाइ पाणी जी खोट ऐं गर्मी जे करे, ऐं बाक़ी असां पहिरियों दफ़ा हिन वक़्तु हैदराबाद में असां मौजूदु आहियूं। कोडी जी किले ते माशाल्लाह ज़बरदस्त आहे। ॿी का अहिड़ी मुश्किलात न, सिर्फ़ु हिकिड़ो सिक्योरिटी जो ख़दशो नज़र आयो। अच्छा जी बिल्कुलु। तव्हांखे सहूलियतूं त काई फ़िलहाल नज़र न आई आहे। चढ़ंदा था वञूं, ॾिसूं अॻिते। चलो महिरबानी। जी नाज़रीन, जीअं त तव्हांखे असां कोडी जो किलो जो सैर करायोसीं ऐं जेके मेन शयूं हुयूं असां तव्हांखे ॾेखारियूंसीं। ऐं हिते जेका खोट हुई सा बेहद पाणी जी हुई। पाणी जे न हुजण जे करे वॾी मुश्किलातूं पेश अचनि थियूं पियूं। उन खां अलावा किले खे ज़बून हालत में ॾिसी करे हर माण्हू जो दिलि मां खून जा आंसू निकिरनि था पिया त इहे असांजा तारीख़ी माग ज़बूनी हाल थींदा वञनि था, ॾींहों ॾींहुं ज़बूनी हाल थींदा वञनि था पिया। ऐं सरकार जो को बि हिन तरफ़ तवजो न आहे। सकाफ़त खातो को बि हिन जो पुरगो नथो लहे पियो। हिन मौक़े ते इजाज़त ॾींदा कैमरामैन मुनवर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच TV पनवाक। जो आवाज़, आवाज़ी सोच, सोच TV।